लोचा लोची साइंस लाइब्रेरी बुनियादी मसला जी नाज़रीन, जीअं त हींअर असां सॻियूं हायर सेकेंडरी स्कूल में मौजूदु आहियूं, जिते असां स्कूल जो इंचार्ज प्रिंसिपल उस्ताद इमदाद अली भागत बि मौजूदु आहे ऐं असां उतां जे इंतिज़ामिया सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे स्कूल जे मसइलनि बाबति। जो निहायत शुक्रगुज़ार आहियां, निहायत असानमंद आहियां जंहिं पंहिंजो क़ीमती वक़्तु जेको आहे सिड़ाए इन स्कूल खे जेको आहे टाइम ॾिनो ऐं भाउरनि जी वॾी महिरबानी। दरअसल में सर मां हक़ीक़त कयां त हीअ असां हिकु न पर 10 ई ख़बरूं 10 ई जेके आहिनि फेसबुक ते सरकारी तौर ते जेके आहिनि असां लिखतूं करे करे थकिजी पिया आहियूं। हीअ वॾी ॻाल्हि आहे त हीअ ज़िले खैरपुर जो हायर सेकेंडरी स्कूल आख़िरी छुड़ो आहे ऐं जंहिंखे 3 ज़िला जेके आहिनि मां इन स्कूल खे जेके आहिनि माना मिलियल आहिनि। नौशहरो बि हिन में आहे, लाड़काणो ज़िलो बि हिन में आहे, उन जा ॿार बि हिन स्कूल में जेके पढ़नि था। ऐं वॾी ॻाल्हि आहे त हिन स्कूल जी एरिया एॾी त आहे, होॾां मोहन जो दड़ो, हेॾा सॼूं, हेॾां नौशहरो फिरोज़ माना उनजी जेको आहे हद जेका मिले थी ऐं हेॾां जेको सॼूं माना ज़िले खैरपुर जी हद मिले थी। ऐं तव्हां अंदाज़ो कयो। ऐं वॾी ॻाल्हि आहे हिन दफ़े हिन साल इहो थियो आहे त जेको नवाब शाह जेको बोर्ड थियो आहे हाणे उहो कटिजी जेको नौशहरे जो नवाब शाह थियो आहे त हाणे नौशहरे जा ॿार बि तक़रीबन हेॾे था अची फार्म भराइनि। इहा वॾी ॻाल्हि आहे त हिन स्कूल जी ख़ुशिकिस्मती आहे, पर हिन स्कूल जे लाइ माना आला अमल जो सोचियो ई न आहे। का बि जेको आहे माना ॿारनि जे हिसाब सां इनरोलमेंट जे हिसाब सां असां वटि ॿार उस्तादनि जी त एॾी खोट आहे, एॾी खोट आहे। ऐं वॾी ॻाल्हि मां ॾुख मां बि इहो बि चवां थो त हिन स्कूल खे 1999 में जॾहिं मिडिल खां वठी वरी 1999 में हिन में 92 में जेको हायर स्कूल वरी 2012 में हायर सेकेंडरी में यार वॾी ॻाल्हि आहे त हींअर त कुर्सी बि न मिली आहे। असां पंहिंजो फंड करे पोइ SMC मां जेको बि हूंदो आहे उहो करे असां पंहिंजे ॿारनि खे असां इम्तिहान जे मौक़े में डेकोरेशन तो जेको कुर्सी घुराए इम्तिहान ॾियारींदा आहियूं ॿारनि खे। हालति इहा आहे त घटि में घटि जेकी गवर्नमेंट जेका चवे थी त ॿारनि जे तहत जेके आहिनि 40 ॿारनि ते जेके आहिनि क्लास ते माना ॿारनि ते उस्ताद हुजनि त उनजी नौबत ते उहे त बसि असां उस्ताद मुहैया कनि। घटि में घटि उहा जेका असांजी गवर्नमेंट जी घुरिबल गवर्नमेंट आहे उहा पूरी कनि असांखे उस्ताद। हाली जेके न जेके उस्ताद जेके मतिलबु पोस्टूं आहिनि उहे पोस्ट भला भरनि, उहे उस्ताद ॾियनि। भई 10 उस्ताद छा वीचारा पढ़ाईंदा। मां वरी बि धरती वारनि जो तव्हां शुक्रगुज़ार आहियां जंहिं पंहिंजो क़ीमती वक़्तु गुज़ारे ऐं हिन स्कूल खे जेको टाइम ॾिनो, महिरबानी। अगरि करण हिते असांजे स्कूल गवर्नमेंट हायर सेकेंडरी में पहुता आहिनि त असांजे स्कूल जा जेके मसइला आहिनि त मां थोरो वज़ाहत कंदो वञां त हीअ असांजो स्कूल मिडिल स्कूल पहिरियां हुयो जेको 1999 ईस्वी में ठहियो ऐं उनखां पोइ 1992 ईस्वी में हिनखे हायर स्कूल जो दर्जो ॾिनो वियो। ऐं उन दौरान असांखे SNE जेका हुई त हायर सेकेंडरी स्कूलनि हाई स्कूल टीचर लाइ 7 ऐं JST 7 ऐं ॿिया 2-3 उस्ताद हुया जिन जो टोटल जेको आहे हुयो असांजो 12 खनि असांखे स्टाफ मिलियल हुयो। अॼु ताईं उनखां पोइ असांजो 2020 में हिन स्कूल गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल खे हायर सेकेंडरी जो अपग्रेड कयो वियो त उन दौरान बि हींअर ताईं का बि SNE असांखे वधाई न ॾिनी वई आहे। जीअं त हिन स्कूल में स्टूडेंट जो रेशो जेको आहे लॻभॻि स्टूडेंट जी इनरोलमेंट जेका आहे 1000 जे क़रीब आहे। उन तहत असांखे हिते तक़रीबन 25 टीचर्स जी ज़रूरत आहे जेकी असांखे नामुमकिन आहिनि। तंहिंजे करे असां रिक्वेस्ट कंदासीं आला अख़्तियारनि खे त असांजे स्कूल खे इनरोलमेंट तहत SNE ॾेई असांजा जेके मसइला आहिनि उन्हनि खे हल कयो वञे। ऐं ॿियो हिते त हीउ जदीद दौरु आहे, हिन जदीद दौर में कंप्यूटर लैब बि न आहे। हिन स्कूल खे कंप्यूटर लैब ऐं साइंस लैब 2 जेके अहम शयूं आहिनि जेके स्टूडेंट्स लाइ उहे बि असां वटि न आहिनि। उन लाइ मां आला अख़्तियारनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त असांखे असांजे स्कूल खे कंप्यूटर लैब ऐं साइंस लैब ॾेई असांजे इन मसइले खे बि हल कयो वञे त महिरबानी थींदी। मीडिया वारो तव्हांजी वॾी महिरबानी हिते आया हो असांजे मसइलनि खे ॿुधण लाइ, वरी उन्हनि खे अॻिते मोकिलण लाइ। पर दोस्त मां त तव्हांखे गुज़ारिश कयां त असांजो स्कूल जेको आहे असां बि हिते पढ़िया आहियूं। उन दौर में बि हिकिड़ो ई उस्ताद हूंदो हुयो, 2 हूंदा हुआ जेके पढ़ाईंदा हुया। 3 क्लास गॾु पढ़ंदा हुआसीं 6 खां 8 ताईं। मिडिल स्कूल हूंदो हो। ख़ैर असां उहा बिल्डिंग वॾी थी, मिडिल स्कूल जा 4-5 उस्ताद आया। वरी हाई स्कूल थियो, हाई स्कूल 92 खां थियो। 92 में SNE असांखे मिली 4 उस्ताद, HST 3 JST 3 अॻु में हुया, कुल 10।
ऐं हिकिड़ी हेड मास्टर जी पोस्ट। वरी कुझु टाइम खां पोइ वरी हायर सेकेंडरी थियो, कुझु उस्तादनि जी पैसे मंज़ूर थी, पर बदकिस्मती सां चवणो इहो थो पए त उस्ताद असां वटि हिकु बि कोन आयो, SS बि कोन आयो, क्लास कोन हलिया। असां उहे ई 10 उस्ताद, उन्हनि मां बि कुझु रिटायर थी विया आहिनि, जेके अञा ताईं हिते मौजूदु आहियूं ऐं पढ़ायूं था पिया। पर ॿार असां वटि, असांजो कार्नर ते स्कूल आहे हिकिड़ो, कचे जे एरिया जे भरिसां आहे, घटि में घटि 1000 ॿार जे क़रीब क़रीब असां वटि हिते आहिनि ऐं पढ़ाइण वारा सिर्फ़ु 10 उस्ताद आहिनि। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त उहे 10 उस्ताद छा था पढ़ाए सघनि, छा था करे सघनि। न हिते को ॿारनि जे लाइ सहूलियत आहे। साइंस हॉल त असां ॾिठो न आहे, लाइब्रेरी आहे कान, लेबॉरेटरी आहे कोन, कंप्यूटर अॼु जदीद दौरु आहे, अॼु कंप्यूटर जो दौरु आहे, उहो असांजे ॿारनि ॾिठो ई कोन्हे को त उहो थींदो कीअं आहे, कहिड़ो थींदो आहे। किताबनि में पढ़ियो आहे ऐं उन्हनि में ॾिठो आहे भाई कंप्यूटर जी शकिल अॼु ॾींदा। जेकॾहिं कंहिं घरनि में ॾिठो हुजे त ठीकु आहे, बाक़ी असां वटि स्कूल में ॿारनि वटि अहिड़ी का बि शइ कान्हे का। ॿियो मां गुज़ारिश कंदुसि तव्हांखे त गुज़िरियल कुझु ॾींहंनि में हिकिड़ो असांजो गस्टा जे सदर मोहतरम मक़सूद अहमद मयसर हैदराबाद जे हिकु मक़ामी होटल में तालीमी बचायो कॉन्फ्रेंस कोठाई हुई, जंहिंमें तमामु मुअदब अदीब घुराया विया हुआ ऐं उनजो बि मक़सदु इहो आहे, असांजी तनज़ीम जो मक़सदु इहो आहे त पहिरियां तालीम पोइ तनज़ीम। त तालीम असां तॾहिं ॾेई सघंदासीं जॾहिं असांखे हिते बुनियादी सहूलियतूं हूंदियूं। सहूलियतुनि जो मतिलबु आहे त ॿारनि जी सहूलियतूं हुजनि, वेहण जी सहूलियत हुजे, पाणी जी सहूलियत हुजे, वॉशरूम जी सहूलियत हुजे, उस्ताद हुजनि, हर सब्जेक्ट जो उस्ताद हुजे। हाणे फ़र्ज़ु कयो हिकिड़ो उस्ताद आहे सिंधीअ वारो पढ़ाए अंग्रेजी थो, आहे उर्दूअ वारो पढ़ाए मैथ थो, आहे अरबीअ वारो उहो पढ़ाए अंग्रेजी थो। इहो असां वटि रुझान आहे, इहो असां वटि हाल आहे। महिरबानी करे इन्हनि मसइलनि खे तव्हां मीडिया वारा जीअं जो तीअं खणो त जीअं असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल सुधरी सघे। बाक़ी असां उस्ताद इनशा अल्लाह ताला पढ़ाईंदा आहियूं, पढ़ाईंदासीं ऐं पढ़ाईंदा रहंदासीं। असांजो ईअं खणी सम्झो मरण जीअण हिन स्कूल सां आहे, हिननि ॿारनि सां आहे। हीअ ॿारड़ा ॾिसी ई असां ख़ुशि थींदा आहियूं ऐं हफ़्तो हिकिड़ो मोकल बि थी वेंदी आहे न, त यकीन कयो त असांजो हिननि मासूम ॿारनि खां सवाइ रहणु गुज़ारणु इलाही ॾुखियो थी पवंदो आहे। छो त असांजे हिननि जी महिनत, हिननि जे पघर जे करे ई असां पंहिंजी रोज़ी रोटी कमायूं था। अगरि हिननि खे तालीम न ॾींदासीं त असांजो वक़्तु बि ख़राबु गुज़रंदो। तंहिं करे सरकार खे बि गुज़ारिश आहे त असांखे ऐं असांजे ॿारनि खे बुनियादी सहूलियतूं ॾिए त जीअं असां तालीम खे उजागर करे सघूं। थैंक यू वेरी मच। फर्नीचर की बहुत कमी है और हमारे जो टीचर्स हैं वो बहुत कम हैं। हमारे स्कूल में 1000 बच्चे हैं, लेकिन हमारे टीचर्स जो हैं वो सिर्फ 10 टीचर्स हैं। लेकिन हमारे स्कूल में जितने बच्चे हैं उसके हिसाब से हमें 25 टीचर्स चाहिए, जैसे हम सही तरीके से पढ़ाई कर सकें। और दूसरी बात, जो हमारे स्कूल में फर्नीचर है, फर्नीचर की भी बहुत ज़्यादा कमी है, क्योंकि हमारे स्कूल में बच्चे बहुत ज़्यादा हैं और फर्नीचर जो है बहुत ज़्यादा कम है। और हमारे स्कूल में कंप्यूटर लैब नहीं है, क्योंकि जैसे जदीद टेक्नोलॉजी, जैसे हमारा दौर जा रहा है, इस हिसाब से हमारे स्कूल में कंप्यूटर लैब भी होना चाहिए। और साइंस लैब भी हमारे स्कूल में नहीं है, इसलिए हमें साइंस लैब की भी बहुत ज़रूरत है। इसलिए हमारे स्कूल में साइंस लैब भी होना चाहिए। जैसे हमारा दौर मतलब तरक्की कर रहा है, इस हिसाब से हमारा स्कूल भी मतलब आगे बढ़े और तरक्की करे। इसलिए हमारा जो आला इख्तिसास है, हमें ये सब चीज़ें जो हैं हमें दें, जैसे हम आगे बढ़ सकें और तरक्की कर सकें। अर्ज़ु करियां थो त असांजे स्कूल में तमामु शागिर्द वधी विया आहिनि ऐं उस्तादनि जी घटिताई आहे। महिरबानी करे असांखे उस्ताद हिन हाई स्कूल में ॾिना वञनि ऐं असांजा जेके मसइला आहिनि उहे हल कया वञनि। ऐं हिते ॿियो नंबर मसइलो त असांजे फर्नीचर तमामु घटिताई आहे। हिते शागिर्द वधी विया आहिनि ऐं वेहण जी जाइ न आहे ऐं हिते असांखे तमामु घुमण फिरण जी जाइ बि कजे थो त हाफ़िज़रनि खे असांजे स्कूल में फर्नीचर जी बि तमामु घणी कमी आहे। असांजे स्कूल में साइंस लैब बि कोन्हे का, कंप्यूटर लैब बि कोन्हे का, जीअं त असांजे स्कूल में उस्तादनि जी बि कमी आहे। 1000 खां मथे असांजे स्कूल में ॿार आहिनि, पर असां वटि उस्तादनि जी तमामु घणी घटिताई आहे। असां वटि नवां उस्ताद आहिनि,
ऐं असांखे 25 ताईं उस्ताद खपनि। महिरबानी। स्कूल इंतिज़ामिया उस्तादनि ऐं शागिर्दनि जो तव्हां मौक़ो ॿुधो। हिननि जो चवणु आहे त असांजे सॻियूं जे हायर सेकेंडरी स्कूल में इंतिहाई बुनियादी मसइलनि जी खोट आहे, जेका फौरी तौर उहा खोट ख़तमु कई वञे त जीअं हितां जे मासूम गुलड़नि जहिड़े ॿारनि जो मुस्तक़बिल संवारजी सघे। कैमरा टीम सां गॾु धरती TV रिपोर्टर गुलाब अली सियाल सॻियूं।